अस्सलाम वालेकुम। ए दिन असरात हिकु अपने सां उहा असांखे सुकून ॾेई सघे थी ऐं असांखे कामयाबु करे सघे थी। तव्हां सभिनी जी महिरबानी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम। ए दिन असरात मुस्तक़ीम। हिकु भेरे मके शहर ऐं उनजे चौधारी एतिरी त बरसाति पई जो मके शहर में जेके घर मौजूदु हुया या गलियूं हुयूं उन्हनि घिटियुनि में पाणी गद थी वियो। उते जेके दीवारूं हुयूं उन्हनि खे बि नुक़सानु पवणु लॻो ऐं एतिरो त नुक़सानु थियो जो काबतुल्लाह जी जेका दीवार हुई उन में बि दरार पइजी आहे। बारिश 2-3 ॾींहं लाॻीतो जारी हली एसि ताईं जो माण्हूअ खे ॿाहिरि निकिरण जी मौक़ो ई न पियो मिले, न ई वरी कुझु कमुकारु करण जो। जॾहिं बारिश उहा बरसाति बीही वई त माण्हू ॿाहिरि निकिता ऐं पंहिंजे घरनि जी ऐं घिटियुनि जी मरमत करणु शुरू कयनि। जेके बि भॻल ऐं टुटल हिसा हुया उन्हनि खे उन्हनि ॻंढणु शुरू कयो। उन्हनि कोशिशि कई त हिक ॿिए जी मदद कनि हर उन ई कम में जंहिं बि घर खे, दीवार खे या कंहिं ॿी शइ खे नुक़सानु पहुतो आहे। समूरी पसगिरदाई जा माण्हू गॾु थी विया ऐं काबतुल्लाह जे चौधारी अची ॾिठुनि त उन जी दीवार खे नुक़सानु पियल हो। त उन्हनि सलाह कई त हाणे इन दीवार खे ॿीहर मरमत कराई वञे। उन्हनि जॾहिं दीवार जी उहा मरमत शुरू कराई त हर क़बीले जा केतिरा ई नौजवान उते कमु करणु लॻा। इबादत सम्झी, सवाबु सम्झी उहे उते माण्हू मौजूदु हुया। जॾहिं दीवार मुकमल तौर ते मथे खजी वई हाणे वारो आयो हजरे असवद हणण जो। त जेके समूरा क़बीला हुया उहे चाहिनि पिया त हजरे असवद जो पथर उन्हनि जे हथनि सां ई उन काबतुल्लाह जी दीवार खे लॻायो वञे। हर माण्हू ज़िद में अची वियो एसि ताईं जो तलवारूं निकिरी वियूं ऐं जंग जो चांसिस वधी चुका हुया। त उते हिकु सियाणो माण्हू वेठो थियो बुज़ुर्ग जंहिं सलाह ॾिननि त सुभाणे सुबुह जेको बि सुबुह सां काबतुल्लाह जे तरफ़ जेका गली अचे थी उते माण्हू ईंदो उनखे असां पंहिंजो अमीन मुक़ररु कंदासीं ऐं उहो असांजो फ़ैसिलो कंदो। जेके बि सरदार हुया क़बीलनि जा उहे समूरा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया। उहे इन ॻाल्हि ते राज़ी थिया त जेको बि माण्हू ईंदो उन खां ई फ़ैसिलो करायो वेंदो। ऐं उन ॾींहुं सुबुह सां ई सॼी राति माण्हू वेठा रहिया ऐं इंतज़ारु कंदा रहिया त सुबुह ॾिसूं त कहिड़ो माण्हू पहिरियों काबतुल्लाह जी तरफ़ अचे थो। नबी साईं सभिनी खां सवेल उन ई गली ऐं घिटीअ मां गुज़री रहियो ऐं काबतुल्लाह जी तरफ़ अची रहियो त समूरनि माण्हुनि रड़ियूं कयूं ऐं चयो त नबी साईं अची रहियो आहे ऐं इहो अमीन आहे ऐं इहो ई असांजा फ़ैसिला कंदो। नबी साईं जेॾी महिल वेझो पहुतो त उन बुज़ुर्ग हुनखे चयो त असांजो इहो फ़ैसिलो हुयो काल्ह त जेको बि माण्हू पहिरियों दफ़ो ईंदो हिते उनखे असां पंहिंजो अमीन मुक़ररु कंदासीं ऐं उहो ई असांजे विच में फ़ैसिलो कंदो। नबी साईं उन्हनि खे चयो त जेकॾहिं तव्हां फ़ैसिले ते मुतफ़िक़ आहियो त आउं तव्हां सां तव्हांजो फ़ैसिलो कंदुसि, जेकॾहिं न त तव्हां अॻ में ई ॿुधायो। समूरनि इत्तफ़ाक़ सां चयो त तव्हां फ़ैसिलो कयो छो जो तव्हां सादिक़ ऐं अमीन आहियो। नबी साईं चयुनि त तव्हां वञो कपिड़ो खणी अचो ऐं उन ई कपिड़े ते हजरे असवद खे रखियऊं ऐं चइनी पासनि खां तव्हां हिन खे वठो ऐं जेके सरदार आहिनि उन्हनि चइनी पासनि खां कपिड़े खे वरितो। जंहिं वक़्तु हजरे असवद उन दीवार जे भरिसां पहुतो त साईं पंहिंजे हथनि सां खणी ऐं उन ई हजरे असवद खे उन जी दीवार सां लॻायो ऐं समूरा जेके क़बीला हुया उहे ख़ुशि थी विया छो जो उन्हनि जी पार्टिसिपेट मुकमल तौर ते उते थी वई हुई। जेकॾहिं माण्हू कंहिं बि मसइले खे हल करणु चाहे त हज़ारे रस्ता आहिनि पर उन जे लाइ ॿिनि क़िस्मनि जूं शयूं माण्हूअ खे दरकारु हूंदियूं आहिनि। हिकु इहो या त तव्हां पंहिंजो पाण मसइले खे हल कयो या उन माण्हूअ ॾे वञो जेको तव्हांजो मसइलो हल करे सघे। पर असांजे मुआशिरे जी अजीब हालत इहा आहे त जंहिं वटि बि थोरा पैसा आहिनि या मिल्कियत या दौलत आहे उहो ई फ़ैसिलो कंदो आहे, भले हुनखे अकुलु हुजे या न हुजे।
पर असुल में थियणो ईअं पवंदो आहे त जंहिं माण्हूअ खे जेतिरो अकुलु हुजे उन बुनियाद ते हू सुलह कराए ऐं फ़ैसिला कराए। उन लाइ इंसान जे किरदार जी परख हुजणु लाज़मी आहे। ईअं हिकिड़ो ॿियो वाक़ियो मूंखे यादि थो अचे त हिकु भेरे नबी साईं मस्जिद नबीअ में वेठा थिया सुबुह जी निमाज़ पढ़ी करे ऐं असाबनि सां कचहरी करे रहिया साईं जन। त साईं जन चयो त हाणे जेको बि माण्हू दरवाज़े खां दाख़िलु थींदो उहो जन्नती आहे। समूरनि माण्हुनि दरवाज़े ॾे निगाह कई। उन वक़्तु हिकिड़ो ओल्ड एज हिकिड़ो पोड़ो असाबी अंदरि मस्जिद नबीअ में दाख़िलु थियो। त समूरनि माण्हुनि चयो त वाक़ई इहो जन्नती आहे। ॿिए ॾींहं ते बि साईं साॻी ॻाल्हि वरजाई ऐं चयो त दरवाज़े खां जेको बि माण्हू ईंदो उहो जन्नती आहे। समूरनि दरवाज़े ॾांहुं ॾिठो त उहो साॻियो ई माण्हू जेको पहिरें ॾींहं ते आयो उहो ई अंदरि दाख़िलु थियो। फिरी टियों ॾींहुं थियो त नबी साईं वरी साॻी ॻाल्हि कई ऐं चयनि त अॼु जेको माण्हू ईंदो इन दरवाज़े मां उहो जन्नती आहे। साॻियो ई माण्हू वज़ू करे ऐं पंहिंजो वज़ूअ जो पाणी खे साफ़ु कंदो ऐं अॻिते मस्जिद नबीअ में दाख़िलु थियणु लॻो। समूरनि असाबनि ॾिठो त साॻियो ई असाबी आयो आहे। त उते हिकिड़ो असाबी वेठो हो जेको नौजवान हो। हुनजी आदत हूंदी त उहो छा कंदो हो त रोज़ानो राति जो देरि ताईं नफ़ुल पढ़ंदो ऐं तहजुद निमाज़ पढ़ंदो ऐं सुबुह जी निमाज़ बि कॾहिं बि हुन खां मिस न थी। हुनजो ॾिठो त हिन माण्हूअ लाइ नबी साईं एडवांस में अॻुवाट ई चयो आहे त जन्नती आहे, त मां ॾिसां ही इबादत कहिड़ी थो करे। ॿिए ॾींहं ते उन असाबीअ उन पोड़े असाबीअ खे चयो त साईं मां पंहिंजे वाल साहब सां थोरो इख़्तिलाफ़ में अची वियो आहियां, मां तव्हां सां गॾु रहणु चाहियां थो। तव्हां मूंखे इजाज़त ॾींदव त मां तव्हां सां गॾु रहां। त उन पोड़े माण्हूअ चयो बिल्कुलु तव्हां मूंसां रही सघो था। उहा राति जॾहिं हू मानी खाई वेठा त उन नौजवान शख़्स छा कयो जो पंहिंजे मथां रिली या कपिड़ो विझी ऐं ॾिसणु लॻो त हीउ कहिड़े क़िस्म जी इबादत करे थो त मां बि उहा इबादत ॾिसी ऐं इबादत कयां। पर उहो पोड़ो माण्हू जेको असाबी हुयो उन कंहिं बि क़िस्म जी इबादत कान कई, सिर्फ़ु शुक्रानो अदा करे ऐं सुम्ही पियो। त हिन चयो शायदि अॼु इबादत न कई अथई, सुभाणे इबादत कंदो। ॿिए ॾींहं ते वरी साॻियो ई नौजवान असाबी ईअं ई वेठो रहियो ऐं चयईं त ॾिसां त कहिड़े वक़्तु इहो असाबी इबादत करे थो। मानी खाधनि, ॾीओ विसाइनि, ॾीए विसाइण खां पोइ जीअं पहिरीं राति सुम्ही पियो हुयो असाबी, ईअं ई वरी हू सुम्ही पियो। त नौजवान चयो शायदि अॼु बि इबादत नथो करे। वरी सुबुह जो निमाज़ जी महिल उहो असाबी उथियो ऐं नौजवान बि उथियो, निमाज़ पढ़ियनि। फिरी टी राति थी त उहो नौजवान असाबी हाणे चयो त मां अखि पटे सुम्हंदुसि, मतां थी सघे थो मूंखे निंड वठी वई हुजे ऐं उहो असाबी इबादत लाइ उथियो हुजे ऐं मूंखे ख़बर न पई हुजे। हू सॼी राति जाॻंदो रहियो। सुबुह जो थी त फजर जी आज़ां अचणु लॻी त उहो जेको पोड़ो असाबी हो उहो निंड मां उथियो। नौजवान हुन सां गॾु उथियो, ॿिन्ही निमाज़ पढ़ी। निमाज़ पढ़ण खां पोइ हुन नौजवान चयो त तव्हां जॾहिं 2-3 ॾींहं लाॻीता आया हो मस्जिद में त नबी साईं चयो हुयो त हाणे जेको बि असाबी ईंदो उहो जन्नती आहे। तंहिंजे करे मां हिते आयो हुउमि ॾिसण त तव्हां इबादत कहिड़ी था कयो। पर मूंखे सम्झ में नथो अचे, तव्हां त कंहिं बि क़िस्म जी इबादत कोन था कयो ऐं ईअं ई निंड था कयो पिया। मुंहिंजे हिते जाॻण जो मतिलबु ई मूंखे न मिली सघियो। त असां बि चयो मूं का बि इबादत अहिड़ी न कई आहे, न ई मूंखे यादगिरो अचे थो त का मां इबादत कई आहे। त उहो असाबी हलणु लॻो। जॾहिं 4-5 विखूं अॻिते खणी वियो त उन पोड़े असाबीअ वरी हुन नौजवान खे सॾु कयो, चई हेॾे आहे। हू जो वियुसि चई हिकिड़ी मुंहिंजी आदत आहे, कहिड़ी त मां चवंदो आहियां त जेको मूंखे आहे अलाह साईं ॿियनि खे बि ॾिए ऐं घणो ॾिए ऐं मां ॿियनि जी कामयाबीअ ते हमेशह ख़ुशि थींदो आहियां ऐं मूंखे कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ु न हूंदो आहे। शायदि इन ॻाल्हि जे करे ई जॾहिं माण्हू नेक नियतीअ सां पंहिंजे लाइ या ॿियनि जे लाइ सुठो सोचींदो आहे त उन जा नतीजा हमेशह बहितर मिलंदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो त अक्सर तौर ते माण्हुनि खे निंड न ईंदी आहे। निंड न अचण जो मुख्य सबबु इहो आहे त असां उहे ॻाल्हियूं सोचींदा आहियूं जिन में इंतकाम ऐं बदिलो हूंदो आहे ऐं राति जो सुम्हण वक़्तु उहे समूरा जज़्बा ऐं अहसास
असांखे वकोड़े वेंदा आहिनि ऐं असां उन्हनि में फासी पवंदा आहियूं मुकमल तौर ते। ऐं असां छा कंदा आहियूं, अक्सर तौर ते ॻाल्हियूं इन जे करे ॿुधंदा आहियूं त असां ॿिए खे जवाबु ॾेई सघूं। असांजो दिमाग़ु, असांजी सोच हज़ारे अहिड़नि ॻाल्हियुनि ऐं वहमनि सां भरियल आहे जिन खे असां छा बि चयूं ख़तमु करे नथा सघूं। कोशिशि करणु घुरिजे त पाण खे आज़ादु ऐं हल्को रखिजे ऐं उहो ई जेका वेटलेसनेस आहे उहा असांखे सुकून ॾेई सघे थी ऐं असांखे कामयाबु करे सघे थी। तव्हां सभिनी जी महिरबानी।